पार कर किथे पीर जो गोठ दरगाह ते पहुतो एक रात बरातियूं 3 रातियूं रही हाणे जॾहिं मोकिलाए रवानो थियो त पीर साईं खे चई कुर्बान वञा सोन जहिड़ी शइ हुजे दोहरी हुजे मोतियुनि जी हुजे या चांदीअ जी हुजे या सही क़ीमती को हार हुजे झंग में पियो हुजे उन जो केरु बि वारिस न हुजे त क़िबला उहा खणणु जाइज़ आहे या न पीर सही कोट धड़ी खिली थो जे फरमाइनि था फ़क़ीर या पराई शइ खणणु त जाइज़ कान्हे का पर पराई शइ ते छेड़ो रखणु बि जाइज़ कोन्हे को छा फरमायो खणणु त जाइज़ कोन्हे पर तूं जेको उनखे छेड़ो ॾेई लिकाए रखी आयो आहे इहो बि ॼण जाइज़ कोन्हे भली चिटी पई हुजे जंहिंजी हूंदी सो पाण ई खणी वेंदो ॾिसो किथे पीर ॻोठ दरगाह ज़िलो ख़ैरपुर आहे किथे नगर पार करा मुंहिंजा जेको सवे मेल पंधा मालूम थो त कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीद सां गॾु हूंदो आहे चओ सुभान अल्लाह कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीद सां ॾाढे चो मुरीद सां गॾु हूंदो आहे मुरीद बि मुरीद हुजे मुर्शिद बि मुर्शिद हुजे त पोइ इंशा अल्लाह ताला मुरीद खां मुर्शिद परे कोन्हे को त उहो पीर साईं कोटधड़ी रहमतुल्लाह अलैह वॾेरे गुलाम उमर जी ॻोठ में दावत ते आया इन्हनि उन्हनि जो पीर साईं जे ख़ानदान सां अबे ॾाॾे ताल्लुक हो इहे उन्हनि जा वॾा असुल दरगाह सां वाबस्ता हुआ मुरीद न हुया त बि वास्तो हुयो पीर साईं जे दावत ते आया गर्मी जी मुंद हुजे हाफ़िज़ साहब फरमाए थो त बाबो साईं मूंखे कहिड़ो हाफ़िज़ साहब वॾा चओ हाणे थकिजी विया साईं हाफ़िज़ इमाम बख्श साहब साईं वॾा जेके चवंदा हो माण्हू नालो न रखंदा आहिनि अदब जे करे अल्हम्दुलिल्लाह सुन्नी अदब वारा आहिनि चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह साईं हाफ़िज़ साहब वॾा फरमाइनि था त मुंहिंजो बाबो मूंखे कयांसि थो 2-3 साल थी विया आहिनि महिनत बि करे थो पर क़ुर यादि ई नथो थिएसि अॼु तोॾे वठी आयो आहियां न मुंहिंजे बचे खे दुआ कर त क़ुर यादि साईं हाफ़िज़ वॾा फरमाइनि पिया त पीर साईं कोट धड़ी मूंखे चयो बा वेझो थी मां जंहिंमहिल वेझो थियुसि त मूंखे चयो बा वात खोल जो मां वात खोलियो मूंखे चयो बा ज़बान कढ मूं पंहिंजी ज़बान ॿाहिरि कढी पीर साईं कोट धड़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे आंगुर जो हीअ ठूंगो हयो आंगुर सां मुंहिंजे ज़बान खे ठूंगो हणी पाण फरमाइनि था ओ ज़बान क़ुर खां वधीक ॿी कहिड़ी मिठी शइ आहे जेका तोखे नथी सीबाए पिया क़ुर त मिठो आहे इहो त तोखे यादि हुजणु खपे बसि इहे कयूं न को दुआ घुरियूं न को वज़ीफ़ो पढ़ियूं एतिरो रुगो आंगुर जो ठूंगो हणी इहे लफ़्ज़ चऊं त ज़बान क़ुर मिठो आहे इनखे यादि कर हाफ़िज़ साहब फरमाए थो शाम जो घर आयासीं सुबुह जो मदरसे में जेको सबक पढ़ा सो यादि रुकू यादि कया त रुकू यादि थी वञे सीपारो यादि कया त सीपारो यादि थी वञे जेकॾहिं ॾेढ सीपारो यादि कया त ॾेढ सीपारो यादि थी वञे इहे खणी सम्झ त जीअं माण्हू पाणीअ जो वटो पीअंदो आहे तीअं मां सॼो क़ुर पी छॾियो ऐं उहो फैज़ दुनिया ॾिठो हिकु न 10 न 100 न हज़ारनि जे तादाद में अल्लाह जे वलीअ मुंहिंजा दोस्तो क़ुर जा हाफ़िज़ पैदा कया जंहिंजो फैज़ अॼु बि जारी आहे मां दावा सां थो चवां इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं जारी हूंदो अदा हूंदो या न हूंदो अहिड़ो सिलसिलो वाॾो ख़तम न थींदो शागिर्द वरी शागिर्दनि जा शागिर्द वरी शागिर्दनि जा शागिर्द वरी शागिर्दनि जे शागिर्दनि जा वरी शागिर्द इहो सिलसिलो पियो हलंदो उन बुज़ुर्ग खे सवाब पियो मिलंदो त मुंहिंजा मिठड़ा भाउ तोते पता बि लाज़िम आहे भली पुट तूं डॉक्टर कर इंजीनियर कर ऑफिसर कर पर हिकिड़े बच्चे खे घर मां कढी क़ुर जे हवाले कर आलिम बणाए हाफ़िज़ बणाए जॾहिं तुंहिंजो बच्चो आलिम हाफ़िज़ थींदो त तोखे क़यामत में अल्लाह ताला नूरानी ताज पाराईंदो अहिड़ो ताज पाराईंदो जंहिंजी रोशनी सिज चंड खां वधीक हूंदी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हो जंहिंजी सिज चंड खां रोशनी वधीक हूंदी अहिड़ो जंहिंखे ताज ख़ुदा पाराईंदो अवां ॾिसो
केॾी महिरबानी कई कुर्सी ते विहारियो अथव हार पाराया अथव साईं साईं करे अदब पिया कयो मिंथू करे हिकिड़ी तारीख़ ॾिनमि कैंसिल थी वरी ॿीहर वरी टीहर इज़त कयो न हाणे तव्हां जंहिंजी इज़त कंदव उनजी बेइज़ती थींदी अल्लाह पाक जंहिंखे क़यामत में ताज पाराईंदो